अच्छा, सिर्फ़ु इहे टेढ़ा मेढ़ा जेके ॾंद आहिनि असीं उन्हनि खे सिधो कराइण लाइ इहा हणाए सघूं था, या वरी जिन कुझु ॾंद ॿाहिरि हूंदा आहिनि, जी जी जी, आउटवर्ड हूंदा आहिनि, उन्हनि खे बि अंदरि करण लाइ बि इहा लॻंदी आहे, इहा मुफ़ीद आहे? बिल्कुलु। उहो जेके ॾंद जंहिंजा ॿाहिरि हुजनि या जंहिंजा अंदरि हुजनि या टेढ़ा मेढ़ा हुजनि, उन्हनि सभिनि लाइ बेस्ट इहो ई ब्रेसिस आहे। ऐं हाणे त इहा तव्हां वायर ॿुधाई त प्लास्टिक जी वायर अचे पई। वायर त आहे ई कोन, प्लास्टिक जी ट्रे आहे बिल्कुलु। जी। वायर हटी वियूं सॼियूं, हाणे उनखे लेटेस्ट अची वियो आहे अलाइनर्स, जंहिंखे असां चऊं क्लियर अलाइनर्स। सही। ईअं मतिलबु ॾंदनि जे मथां हिकिड़ी प्लास्टिक जी शीट, कंहिंखे फील बि कोन थींदो त तव्हांजी का मतिलबु उहा शीट लॻल आहे या न, मतिलबु नॉर्मल ॻाल्हाए सघो था तव्हां। शीट त असीं हूअं बि ॾंदनि में खोड़ सारियूं ॾिठियूं आहिनि, हा उन ते हा ॻाल्हियूं कंदासीं। जी, तव्हां कंप्लीट कयो। हा, उन में इहो आहे त मिसाल तौरु तव्हां वायर त तव्हां रिमूव कोन था करे सघो, तव्हांजे लाइ डेंटिस्ट वञिणो पवंदो। जी जी, तव्हांखे डेंटिस्ट ते त लाज़मी वञिणो आहे, ऐं जॾहिं असांखे पंहिंजी मुस्कुराहट खे सही रखिणो आहे त डेंटिस्ट सां लाज़मी रुजू कयो। ईअं नाहे त असांजूं शादियूं वेझूं आहिनि त असीं वञी क्लीनिंग कराए अचूं, इहो प्रोसेस बि खोड़ सारो हले पियो। असल में ॿी ॻाल्हि हूंदी आहे त पाण वटि माण्हू उहो ई तव्हांखे मूंसां शुरू में ॿुधायो त माण्हू तेसीं ताईं न वेंदो जेसिताईं पेन न थींदो, सूरु न थींदो। जी जी, जेतिरो तव्हां डिले कंदा ओतिरी तव्हांजी अच्छा डेंटल ट्रीटमेंट इलाही महांगी बि हूंदी आहे। पाकिस्तान पोइ बि इलाही रीज़नेबल आहे, पर दुनिया में सभिनि खां महांगी ट्रीटमेंट जेको आहे न उहा डेंटिस्ट आहे। डेंटिस्ट जी आहे। ठीकु आहे। मूं वटि कल्ह न टियों ॾींहुं हिकिड़ी पेशेंट आई हुई, मतिलबु असांजे हिते बेसिकली उहा पाकिस्तान जी पेशेंट आहे, पर हाणे उहा रहे थी हुते US में, MBBS डॉक्टर आहे, ऐं उते हाणे मूं प्रैक्टिस करे थी। सही। हुन मूं ट्रीटमेंट कयो, वरी फॉलोअप ते आई हुई, त उन में जेको हिकिड़ो फॉलोअप हुन हुते करायो, त हुनखे नॉर्मल फीस हुन सिर्फ़ु चेकअप जी जेका हुननि चार्ज कया उहो $300 कया, विच इज़ इक्वल टू 1 लाख ओनली फॉर द कंसल्टेशन। ट्रीटमेंट त माना इलाही परे जी ॻाल्हि, त डेंटल ट्रीटमेंट इज़ वेरी कॉस्टली ॿाहिरि। ऐं जेको आहे हा उहा मूं ॻाल्हि पे कई त जेतिरो असां डिले कंदासीं न ओतिरो असांजी कॉस्ट वधंदी। हिकिड़ो तव्हांखे मतिलबु ॾंद में को खाधो फासे थो, ॾंद में मामूली सो सुराख आहे, उहो सिंपल हिकिड़े अधु कलाक जे प्रोसीजर में फिलिंग सां सही थी वेंदो।